नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कादरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त पूरे सिंध जी कादरपुर में 12 ॾींहं बि लॉकडाउन जो सिलसिलो जारी है। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कादरपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर बशीर अहमद। जी बशीर अहमद, हिन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? नाज़रीन, असां हिन वक़्तु कादरपुर शहर में मौजूदु आहियूं। हिते लॉकडाउन लॻो पियो आहे। हिते शहर सारो बंदि लॻो पियो आहे। जुमे जी निमाज़ बि मस्जिदूं बंदि पढ़नि कोन था पढ़नि, माण्हू घर पंहिंजे में अदा करनि था। इन हवाले सां असां हितो माण्हुनि जो चवणु आहे त असांजी हिन महिल ताईं कंहिं बि सार संभाल न लधी आहे। सिंध हुकूमत MPA MNA या कोई ॿियो अमलदार, कोई सरकारी आयो, असां कोई बि हिन महिल ताईं लड़ी न आयो आहे त तव्हां बुख ते हो या रव ते हो। असां हिन महिल पंहिंजे घर में मौजूदु आहियूं बुख ते। असांजा ॿार बच्चा जेके नी रोइनि था। असां वटि खाइण पीअण लाइ कुझु न आहे, कंहिं सार संभाल न लधी आहे। वाइस चेयरमैन कोई बि हितां जो को अमलदार, को अमीर, को खान सरदार, को MNA MPA असांजे दर लड़ी या असांजे शहर लड़ी न आया आहिनि त माण्हुनि जो छा हाल वाल आहे। असां जेको मजबूर थी विया आहियूं हिन वक़्तु, असां एतिरो मजबूर आहियूं जेकॾहिं असां निकिरी पियासीं ॿाहिरि त असांखे कोई न झले सघंदो। असां जेको आहे तमामु वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।